ठुल में मुबैना पुलिस मुकाबले में मार्जिवल नौजवान सदाम लाशारी के खून सां इंसाफ लाइ JWC के सर ते एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। JWC के धरणे में अवामी समटो थिली पियो। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि समेत हज़ारे शहरनि धरणे में शिरकत कई। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था हीअ रिपोर्ट। पैसा लाख रुपया मां घुमियो, मां लाख रुपया काॾां हुजां सूबेदार वो वठी वियुसि थाणे ते 2 ॾींहं रखिया, 3 ॾींहं मारे छॾियईं। सदाम लाशारी जे खून जो इंसाफ कयो वञे। JWC जे तरफ़ां संग्रार जी प्रिया कुमारी, कश्मीर मां नंढड़ो ॿारड़ो मीणो जाफर भुट्टो, उन्हनि जे लाइ बि चिताद हुजां घर पुॼनि ऐं सदाम लाशारी जे खून जो इंसाफ कयो वञे। असांजा चूने चूने माण्हू मारिया था वञनि और तव्हांखे कसम आहे नौजवान जो इन कातिल खे कॾहिं न छॾिजो। JWC के मरकजी सदर जुल्फकार खासकेली, मरकजी जनरल सेक्रेटरी शौकत नूनारी, अजहर गुल सरकी, सरमन कुंडरानी की अगवानी में म्यूनिसिपल ऑफिस का निकतल रैली शहर के रबर चौक ते पहुती, जिते धरणो हयो वियो। एहतजाजी रैली में PP, SUP, जसकम, STP, जमायत इस्लामी, JUI, कौमी अवामी तहरीक, PP शहीद भुट्टो, अवामी तहरीक समेत अदीबन, शायरन, वकीलन, सहाफ़िन समेत शहरन हजारन की तादाद में शिरकत कई। रैली में सदाम लाशारी जो पीरसन वालिद मुबैना मुकाबले में मार्जियल शफी मोहम्मद सरकी, मुगी नियाज लाशारी जा वारस पिण शरीक थिया। उन मौके ते JWC जे मरकजी सदर जुल्फकार खासकेली, जनरल सेक्रेटरी शौकत नूनारी, अजहर गुल सरकी ऐं ॿियनि अॻवान सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त JWC मज़लूम माण्हुनि जी हक़ीक़ी तर्जुमान आहे, जेका बाद पुलिस सदाम लाशारी खे कूड़े मुक़ाबले में क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो आहे। सदाम लाशारी जो जेको नाग खून आहे उहो हिन ठुलवासी उन भेण जो उन अमर जो न आहे। ही 5.5 करोड़ सिंध जे बाशूर अवाम जो क़त्ल आहे। ही जेकी पुलिस आहे ये हितां भोतारनि जी कमदारी करे थी। सदाम लाशारी उहो नौजवान हो जेको ठुल जे माण्हुनि जे लाइ हिते जेके ज़ुल्म थींदो हो उन्हनि जे ख़िलाफ़ उन आवाज़ बुलंद कयो त उनखे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। असां जेके CM सिंध जुडिशियल इंक्वायरी जो लेटर लिखियो आहे या जेको IG सिंध, असां इन लेटर खे नथा मञूं। असांजो पहिरियों मुतालबो इहो आहे, उन्हनि जा वारस चवनि था त जेको कातिल SHO आहे, जेके हिन क़त्ल में मुलविस माण्हू आहिनि, उन्हनि ते फौरी तौर ते दहशतगर्दी जी FIR कटे उन्हनि खे थाणे में बंदि कयो वञे। सदाम लाशारी हिकिड़ो मासूम नौजवान हुयो जेको पंहिंजे आवाज़ खे सोशल मीडिया ते बुलंद कंदो हो, जेको ठुल वासियुनि जी नुमाइंदगी कंदो हो। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ पैसनि जी ख़ातिर ऐं कंहिंजे चुर्च ते हिकिड़े बेगुनाह मासूम पखीअ जी जहिड़ी दिलि रखंदड़ हिकिड़े नौजवान खे जेको अञा गबरू शहज़ादो हुयो, पहिरियां चयो पुलिस त हिनखे जेको आहे पंहिंजो मुक़ाबले में असां मारियो आहे, वरी उन्हनि चयो त पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो आहे। जंहिं हिनखे मारियो आहे घटि में घटि उहो खे गिरफ़्तार करे उनखां जांच कई वञे। सिंध में जुड़तो मुक़ाबला तॾहिं ख़त्म थींदा जॾहिं कानून जी हुक्मरानी क़ाइमु थींदी, जॾहिं इदारनि मां सियासी मदाख़लत ख़त्म थींदी, जॾहिं ऑफिसर ईमानदार मुक़ररु कया वेंदा, लोभी ऑफिसर ऐं लालची ऑफिसर हटाए उन जी जगह ते फ़र्शनास ऑफिसर मुक़ररु कया वेंदा, सियासत खे इबादत सम्झी कयो वेंदो, तॾहिं ई अहिड़े क़िस्म जा मुक़ाबला ख़त्म थींदा। ही जेका जदोजहद आहे इंशाअल्लाह ताला कामयाबी वेंदी ऐं सदाम जे वारसनि खे इंसाफ़ मिलंदो। पर जेकॾहिं सदाम जा वारस ख़ामोश थी वेही रहिया कंहिं दबाव में, सरदार में, ॿी कंहिं ॻाल्हि में, त असांखे पोइ कुझु कोन, ही जदोजहद जेका आहे त रुकिजी वञे। हक़ थिए मासां नाक न कयो, हक़ थिए मासां, हा मासां तव्हां मदद कयो, मुंहिंजी मदद कयो। ऐं गिरफ़्तार त वठी विया उनखे होटल ते वेठो हो, सूबेदार आयो ॾिसी हलियो वियो, वरी पोइ मोटी आयो, पोइ पुछियसि त भाई तूं केरु आहे, छा नालो थी? चयो मां लाशारी आहियां। हा गुलाम नबी लाशारी जेको आहे ठुल जो सूबेदार आहे, उहो वठी वियुसि थाणे ते 2 ॾींहं रखिया, 3 ॾींहं मारे छॾियईं। पैसा लाख रुपया मां घुमियो, मां लाख रुपया काॾां हुजां, मां मिसकिन माण्हू आहियां बा, मूंखे का शइ न आहे, मां लख काॾां हुजां। इनखे ड्यूटियूं लाहे इनखे सस्पेंड करे फाइल थी ॾियारियो। में ठीक है मुतमईन अगर सही नमूने से जांच थे तो असां मुतमईन थींदासीं। जेको हे सुर आहे हफ़्ते खां वठी जेको हे सिस्टम हले थो, जेको असांखे इहो नज़र अचे थो त लॻे थो असांखे इंसाफ़ इन में न मिलंदो। अगर एतिरो दिलचस्पी वठे IG साहब ऐं सिंध CM साहब हिन टाइम ताईं उनखे हटाए छॾिना, SP खे ऐं SHO खे इन ख़ातिर हटाइना त ॿियो न आहे। अवाम खे तव्हां ॾिसो था, तव्हां अवाम खे कोई बि वैल्यू न आहे।
इन्हनि जे करे त एतिरो त महिरबानी कयो आहे त अॻे जो ज़ाइफ़ा आहिनि उन्हनि जूं नियाणियूं क़ुर पाक खणी थियूं माण्हुनि जे करे न क़ुर पाक जे करे त उन्हनि खे त हटायो आहे उन्हनि जे ॻोढ़नि ते कुझु त राम कयो आहे पाकिस्तान जी अदालत ते यकीन आहे उहे पुलिस वारे ऑफिसर ते SHO ते न आहे सिंध में हले ई अॼुकल्ह इहो ई थो पैसो वठि छॾे इहो ई इनशाला असां घुमंदा अदालत ते असांजी रिक्वेस्ट कंदासीं असांजो अगरि इहो न थींदो असां मज़ीद इन हड़ताल खे वधाईंदासीं ॾींहंनि खां वठी ॿुधा रहनि था अगरि माण्हू करे उहो नथो सोचे न आई जी या सिंध त माण्हू आहिनि या छा आहिनि इन गर्मी में एहतिजाज करनि था कॾहिं बि उन्हनि नोटिस अहिड़ो न वरितो आहे महिरबानी करे इन क़तल वारनि सां अॻ में उन्हनि खे जेल में हणे SHO साहिब खे ऐं SP खे आहिनि त उहो कुझु बि न इंसानियत जो इहे हड़तालनि जो हितां हुकूक पहिरियों त हिन सां थियो आहे ॿियो ज़ुल्म सॼे अवाम सां आहे IG साहब जेका कमेटी जोड़ी आहे उहा बि अचे पई असां इहो मुतालबो था कयूं कमेटी खां त तव्हां कहिड़े क़िस्म जी इनक्वायरी कयो था जॾहिं त तव्हांजो SHO बि अञा ताईं वेठो आहे जंहिं SHO ते पूरा इल्ज़ाम आहिनि जंहिं SP ते इल्ज़ाम आहिनि उहे अञा पंहिंजी कुर्सियुनि ते विराजमान आहिनि SSP जी मर्ज़ी खां सवाइ FIR दाख़िल नथी थिए SP जी मर्ज़ी खां सवाइ एनकाउंटर नथो थिए सो असां चऊं था इहे त कातिल आहिनि सिधा शहीद सदाम जा कातिल आहिनि SHO खां SP ताईं सो इन्हनि खे हटायो वञे तॾहिं ई असांखे दिलजाए थींदी असां में उमेद न रहंदी हुननि चयो त वाक़े में मुलज़ जैकोबाद पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ अञा ताईं कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई वई आहे संदन चवणो त सदाम लाशार जे खून सां इंसाफ़ ऐं शफ़ी मोहम्मद सरकी जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं संदन जिदोजहद जारी रहंदी JWC जे अॻवाननि चिता ॾींदे चयो त जेकॾहिं सदाम लाशार जे क़त्ल में मुलज़ एहलकारनि खे सज़ा न ॾिनी वई ऐं शफ़ी मोहम्मद सरकी जा कातिल गिरफ़्तार न थिया त सॼी सिंध में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी पैसा लख रुपया मां घुमियो मां लख रुपया काॾां हुजां सूबेदार उहो वठी वियुसि थाणे ते 2 ॾींहं रखियईं 3 ॾींहं मारे छॾियईं सदाम लाशारी जे खून जो इंसाफ़ कयो वञे JWC जे तरफ़ां संगरार जी प्रिया कुमारी कश्मीर मां नंढड़ो ॿारड़ो मीणो जाफर भुट्टो उन्हनि जे लाइ बि चिता थो ॾियां घर पुॼनि ऐं सदाम लाशारी जे खून जो इंसाफ़ कयो वञे असांजा झूले झूले माण्हू मारिया था वञनि और तव्हांखे कसम आहे नौजवान जो इन कातिल खे कॾहिं न छॾिजो